नाज़िम भान सईदाबाद भरिसां हिकु महीनो अॻु क़तल थी वियल ग़ुलाम रसूल लाशारी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ लाशारी बिरादरी जे माण्हुनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन हवाले सां ॾिसूं था निज़ामुद्दीन गंभीर जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूद आहियूं सीएम हाउस वाड़ वॾे वज़ीर जे पंहिंजे ॻोठ जेको सीएम हाउस वाड़ आहे, जिते लाशारी बिरादरी जो तव्हां ॾिसी रहिया आहियो धरणो आहे। अचो त असां हिते जेके धरणे में लाशारी बिरादरी जा माण्हू वेठा आहिनि ऐं SHO बि वेठो आहे, उन्हनि खां पुछूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। असांजो मुतालबो हिकिड़ो ई आहे त क़ातिल जेके गिरफ़्तार थियनि, SHO भान धुर बणियल आहे, SP जामशोरो धुर बणियल आहे। क़ातिल जेके आहिनि से घर वेठा आहिनि सरेआम, न हुननि जो माल मारियो वियो आहे, न हुननि खे गिरफ़्तार कयो आहे। मेन क़ातिल बाज़मूद गाॾी गिरफ़्तार ई कोन थियो आहे ऐं उन खां पोइ न रेट थो थिए, न हुननि खे जेको आहे सो को ॿधण लाइ वञे थो। ॾींहं अॻु में असांजी लाचारी बिरादरी जा माण्हू 6 मनाइनि जा शहीद कया विया, पर उन जा क़ातिल गिरफ़्तार अञा थी न थिया आहिनि ऐं सरेआम घुमंदा फिरंदा अथनि। अपील था कयूं वज़ीर आला साईं मुराद अली शाह के, IG सिंध के ऐं DIG हैदराबाद के उर्दू अपील था कयूं ग़ुलाम रसूल लाशारी जा मेन जेके जवाबदार आहिनि अञा ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि, उन्हनि जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। हिननि जी FIR जे अंदरि टोटल 7 माण्हू नॉमिनेट थियल आहिनि, जंहिंमां असां 5 माण्हू गिरफ़्तार कया आहिनि जेके हींअर बि जेल में मौजूदु आहिनि। बाक़ी 2 माण्हू सिर्फ़ु गिरफ़्तार न आहिनि ऐं उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ बि असां मुसलसल कोशिशि करे रहिया आहियूं। हिननि जो हिकिड़ो चङो मुड़ुसु आहे बाज़ मोहम्मद, उन जी गिरफ़्तारी जे लाइ असां मुसलसल कोशिशि कयूं पिया ऐं इंशाअल्लाह ताला ज़रूरु असांखे कामयाबी मिलंदी, उनखे जल्द अज़ जल्द असां गिरफ़्तार करे वठंदासीं। असांजो मुतालबो आहे त असांजा अॻु में मनाइण में 6 माण्हू शहीद थी विया, उन्हनि में उन्हनि लाइ बि हुकूमत या साईं वज़ीर आला शाह जेको साईं वज़ीर आला मुराद अली शाह, उन बि को नोटिस कोन, उहे माण्हू अञा ताईं गुमनाम आहिनि, उन्हनि जो असां कुझु कोन थियो। जी तव्हां धरणे में जेके लाशारी बिरादरी जा अॻवान हुया, तव्हां उन्हनि जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं। जी